अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। नाज़रीन, ॿिए हिसे जा 3 सितारा कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुंबला। कैंसर, सरतान तव्हांखे दोस्तनि तरफ़ां के गिफ्ट मिलंदे ॾिसी रहिया आहिनि। तव्हांजा रूमानी मामला सुठा थी रहिया आहिनि ऐं तव्हां कामयाबु थींदे ॾिसी रहिया आहियो ऐं तव्हांजे प्लानट जी कशिश मां ईअं लॻी रहियो आहे त तव्हां ख़ुशहालीअ तरफ़ वधी रहिया आहियो। हीउ हफ़्तो तव्हां लाइ हर लिहाज़ खां बहितर मामला खणी अची रहियो आहे। सुठो वक़्तु अची रहियो आहे, उन मां फ़ाइदो वठो ऐं प्लोटो जे राह सां पाण में नज़र रूमानी मामलनि में तमामु घणी मुवाफ़क़त अची वेंदी। 22 जुलाई ते ज़ोल में रुजत अची रही आहे, जंहिंसां अॻिते वधण जे बजाए पोइते हलंदा, जंहिंसां महसूसु थींदो त तव्हांजी माली सूरत-हाल तव्हांजी ख़्वाहिश मुताबिक़ हली रही आहे ऐं तव्हां वधीक पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर बनाइण जो प्लान जोड़ींदा। कुझु तब्दीलियूं अची रहियूं आहिनि, उन मां फ़ाइदो वठंदा। के अचानक सुठियूं तब्दीलियूं ईंदियूं, उनखे पकड़े अॻिते वधण जी। लियो, असद तव्हां के सुठी तब्दीलीअ जे इंतज़ार में आहियो। कैरियर जी तब्दीलीअ जे हवाले सां तव्हां तमामु घणो सोचे रहिया आहियो। तव्हांजा ख़्यालात आर्ज़ी आहिनि, पका न आहिनि। तव्हां प्लान ज़रूरु करे रहिया आहियो, पर प्लानट इहो चई रहिया आहिनि त उन्हनि ख़्यालनि ते अमल करण जो अञा वक़्तु न आहे। जेकॾहिं उहे पुख़्ता थींदा त पोइ तव्हां अॻियां वधंदा। हफ़्ते जे शुरूअ में जेका प्लानट जी सूरत-हाल ठहियलु आहे, उन मां उहो ॾिसी रहियो आहे त उहो वक़्ती तौर जी शनाख़्त आहे। को रस्तो तव्हांजे अॻियां खुलण वारो आहे, त उन ते नज़र रखो ऐं ॾिसो त रस्तो तव्हांखे कहिड़ी तरह सॾे रहियो आहे। कारोबार जे हवाले सां बि बेचैन थी रहिया आहियो त को कमु कारोबार कयां। कुझु ॾींहं सब्र खां कमु वठो, वक़्तु अचण ते स्टार्ट करियो। ज़ोरा जी उल्टे पैर हलण सां तव्हां सोचींदा त माण्हुनि में मुंहिंजो केतिरो असरु आहे ऐं केतिरे हद ताईं माण्हू मूंखे चाहे रहिया आहिनि, सोचे पंहिंजी शनाख़्त कंदा। विर्गो, सुंबला हिन हफ़्ते तव्हां पंहिंजे सलाहियतुनि खे पेशवराना तौरु वधीक मज़बूत बणाईंदे नज़र ईंदा। 23 जुलाई अतारिद ऐं यूरेनस जी नज़र पवण सां तव्हां में वजदानी ऐं नफ़्सियाती सलाहियतुनि में भरपूर इज़ाफ़ो थींदो ऐं उन जे इज़ाफ़े थियण सां ज़िंदगीअ में काफ़ी आसानियूं पैदा थींदियूं ऐं तव्हां नजूमीअ जो इल्मु उन में दिलचस्पी वठंदे नज़र अची रहिया आहियो। ज़रूरु सिखो, तव्हां में उहे सलाहियतूं मौजूदु आहिनि। 3 सेप्टेम्बर ताईं को वॾो फ़ैसिलो न करियो ऐं को वॾो राब्तो न करियो। थोरो एहतियात कयो। 3 सेप्टेम्बर ताईं मरीख़ निकिरंदो ऐं पोइ तव्हां फ़ैसिलो करण जे क़ाबिल थी वेंदा ऐं हिन हफ़्ते तव्हांजी तवानाई में पिणु इज़ाफ़ो थी रहियो आहे।